नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद में कश्मीर कमेटी जे तरफ़ां कश्मीर ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु शहीद बेनज़ीर भुट्टो चौक खां तालका प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली मुनक़द कई वई। रैली जी अॻुवाणी सैयद उमार हुसैन रिज़वी, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद कमर अलदीन बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। तालका प्रेस क्लब अॻियां रैली में शरीक माण्हुनि ख़िताब कंदे चयो त भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी सर्कुलर भारत खे हिंदू बुनियाद परस्ती तरफ़ धिके छॾियो आहे। मोदी सरकार 4 महीननि खां लखे कश्मीरियुनि खे पाबंद सरासल करे वेठो आहे। कश्मीरियुनि खे बाहि जी बम्बोट में तब्दील कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।